राणेपुर भिटाई सरकार जे नाले सां मंसूब भिटाई पब्लिक हाई स्कूल राणेपुर पारां सेकेंड टर्मिनल इम्तिहाननि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दियाणनि में एवॉर्ड ऐं सर्टिफिकेट विरहाइण जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंजो भिटाई पब्लिक हाई स्कूल राणेपुर जो एडमिनिस्ट्रेटर शौकत अली शेख, इंजीनियर बिलावल शेख, मोहम्मद कासिम सहतो, उस्ताद शौकत रज़ा समो, उस्ताद अतहर ई ॿिया हुआ। उन मौक़े ते टर्मिनल इम्तिहाननि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दियाणनि खे एवॉर्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे भिटाई पब्लिक हाई स्कूल राणेपुर जा एडमिनिस्ट्रेटर उस्ताद शौकत अली शेख चयो त एवॉर्ड तक़रीब मुनक़िद करण जो मक़सदु इहो आहे त जीअं ॿार अञा बि महिनत करे एवॉर्ड मिलण सां शागिर्द ख़ुशी महसूसु कंदो आहे ऐं इन में वधीक महिनत करण जो जज़्बो पैदा थींदो। उस्तादनि जी महिनत सबबि शागिर्द पोज़ीशन हासिल कनि था। उम्मीद आहे त हिन स्कूल जा उस्ताद शागिर्द अञा बि वधीक महिनत कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।